नाज़रीन भलीकार चवंदासीं बोर्ड वही बरसातूं वयूं हाणे जेको मौसमियात खाते जो आउटलुक आहे उन मूजिबि वरी सियारे जी मुंद में बि बरसातूं थींदियूं वसकारा थींदा पर जेके चौमासे जूं बरसातूं हुयूं चौमासे जा वसकारा हुया उन्हनि सॼी सिंध खे ॿोड़ियो ऐं शहर ॿुॾी विया यूनियन काउंसिलूं ॿुॾी वियूं ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि उहे मिटिजी विया फ़सुल तबाह थी विया माण्हू दरबदर थिया पर उनजी बहाली अञा ताईं बि सवाल या निशान बणियल आहे अञा बि असां ॻाल्हियूं कयूं था ऐं हिकमत अमली कहिड़ी आहे का ख़बर नाहे अॼु बि पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सदारत हेठि इजलास थियो आहे जंहिंमें सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह ब्रीफिंग ॾिनी आहे मुख़्तलिफ़ वास्तेदार इदारनि जे सरबराहनि ऐं अमलदारनि बि शिरकत कई आहे ब्रीफिंग ॾिनी वई आहे त काफ़ी हद ताईं पाणी निकाल थियो आहे पर जेकॾहिं ॻाल्हि कजे त अञा ताईं बि खोड़ अहिड़ा शहर खोड़ अहिड़ा इलाइक़ा यूनियन काउंसिलूं जिथे हिन वक़्तु बि 3-3 4-4 फुट पाणी बीठल आहे माण्हुनि जी ज़िंदगी मफ़लूज बणियल आहे पोखी मुतासिर थी आहे पोखी न थी सघी आहे ऐं हिन वक़्तु जेका मुंद अचे पई सियारे जी मुंद अचे पई उन में जेके माण्हू आहिनि मलेरिया गैस्ट्रो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में हिन वक़्तु बि मुंहुं ॾियनि पिया पर सियारे जी मुंद अचे पई जेके अहंज आहिनि उहे बेहतर बीणा थी वेंदा आपाशी खाते जा अॻूणा सेक्रेटरी आहिनि पाणी माहिर आहिनि असां राब्तो कयो आहे ख़ालिद हैदर मेमण साहब सां ख़ालिद साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो वॾी महिरबानी मेमण साहब कीअं था ॾिसो पाण इन सूरत हाल ते प्रोग्राम पहिरियां बि करे चुका आहियूं हिन वक़्तु बि पाणी बीठो आहे पाणी निकाल न थी सघियो आहे अञा ताईं का अहिड़ी हिकमत अमली वाज़े तौर ते न पई अचे त पाणी निकाल कीअं थींदो माण्हू सरापा एहतजाज आहिनि DC ऑफिस जे आॾो प्रेस क्लबनि जे आॾो एहतजाज कनि पिया त पाणी निकाल कयो त असांजी जेका आम ज़िंदगी आहे उहा बहितर थी सघे उहा हली सघे उहा पंहिंजे उन ते दग ते अची सघे कीअं था ॾिसो सूरत हाल खे अञा ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे इहो हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजा साईं तव्हांजी वॾी महिरबानी तमामु हिकिड़ो नाज़ुक इशू आहे असां पहिरें ॾींहं खां जॾहिं कोई कुदरती आफ़त आई कुदरती बि चऊं पंहिंजी बि चऊं मिलियल जुलियल ॻाल्हियूं आहिनि पर हाणे जेको थियो सो मक़सदु मां पहिरीं पंहिंजो कंसर्न ॾेखारियो त बाबा इहो ग्रेविटी फ्लो सां जेको पाणी निकितो सो निकितो पर ॿियो जेको पाणी जेको ही बरसाति जो पाणी फैलियल पाणी आहे इहो हिननि खे सम्झणु घुरिजे ही फैलियल पाणी आहे बीठल पाणी आहे इन खे कढण लाइ ज़ोर खपंदो पर इन हाणे मूंखे ख़बर न आहे मां कराची में वेठो आहियां मूंखे ख़बर न त हिन सिंध जे कहिड़नि कहिड़नि हिसनि में किथे किथे पाणी बीठो आहे मुंहिंजे इंजीनियर्स खे ख़बर कान्हे उनजो बहितर तरीक़ो इहो आहे अॼुकल्ह जदीद दौरनि सैटेलाइट जा इमेजिस अचनि था तव्हां सैटेलाइट जा ख़ुदा जा बंदा इमेजिस वठी उन सरज़मीन ते पुॼो त बाबा घणी एरिया में बीठल आहे हिन वक़्तु ताईं पाणी घणी उमक में बीठल आहे ऐं उन ते कीअं पाण कंहिं तरतीब सां जेको आहे सो इन पाणी खे कीअं कढणो आहे जेसिताईं इहा नियत न हूंदी त उनजो को रस्तो कोन्हे जेके वे एंड विल था चऊं त पोइ त न को नियत आहे न को रस्तो आहे सो ॻाल्हि इहा आहे मुंहिंजो चवणु त हीअ बदकिस्मती आहे मां वरी जेको आहे सिंध गवर्नमेंट खे अर्ज़ु कंदुसि महिरबानी करे तव्हां सैटेलाइट खां वठी कंदा हूंदा पर नियत सां कनि सचाई सां कनि असांजे CM सां ख़बर पए त बाबा हिन वक़्तु केतिरे कहिड़े टुकड़नि में पाणी बीठो आहे पंहिंजे इंजीनियर्स खे मोकिले बाबा इन जी वञी ॾिसो त केतिरी एरिया हालांकि सैटेलाइट सां एरिया निकिरी थी अचे रुगो उमक कान थी निकिरे त घणो पाणी जो मिक़दार बीठो आहे जेके वॉल्यूम चवंदा आहियूं पर एरिया माना जेतिरी ज़मीन में पाणी फैलियल आहे उहो आराम सां पाण खे मिली सघे थो वरी उन वॉल्यूम खे कढण लाइ टेक्निकल कोन्हे आम सुवाल आहे तरीक़ो आहे उन जे वरी पंहिंजा इंजीनियर्स वेंदा बेड़ियुनि में चढ़ी वेंदा साईं हेतिरो हेतिरो उमक आहे बाबा हिन टुकड़े में हेतिरो उमक आहे हिते हेतिरो उमक आहे हिन माना जेतिरा पॉकेट्स आहिनि उन्हनि जूं वठी वॉल्यूम कढनि पोइ उन ते एतिरियूं लिफ्ट मशीन आहिनि हल लिफ्ट मशीन पंहिंजी कैपेसिटी आहे पाणी घणो बीठल आहे वॉल्यूम मिक़दार ऐं उन खे मिक़दार खे कढण लाइ केतिरियूं मशीनूं खपनि त उते केतिरे पावर जूं खपनि केतिरी डिस्चार्ज जूं खपनि केतिरे ॾींहंनि में कढणो आहे हाणे इहे हिकिड़ी इंजीनियरिंग ते इंजीनियरिंग कोन्हे हीअ त आम साइंस आहे सो बसि नियत कान्हे मूंखे सम्झ नथो छो पिया ईअं कनि ऐं माण्हू मरी विया आहिनि हीअ त वॾो डिज़ास्टर आहे हिन जो जेको रेसिप्रोकल रिज़ल्ट मां त ॾिसां थो आईंदा 15 सालनि में कोन पूरो थींदो सिंध जो ऐं हीअ वीचारा आम माण्हू खे छॾे ॾिनो आहे इहो सही नाहे जेको आहे सही अच्छा मेमण साहब
सरकारी ढांचो हर ज़िले हर यूसी सतह ताईं मौजूदु आहे। मुख़्तलिफ़ ख़बरूं रिपोर्ट थींदियूं आहिनि, कॾहिं कॾहिं इजलास बि थींदा आहिनि, दौरा बि थींदा आहिनि, या जेकॾहिं मीडिया जे आॾो कुझु अंग अखर ॿुधाया वेंदा आहिनि त उन में दावाऊं कयूं वेंदियूं आहिनि, पर हक़ीक़त उन जे उबतड़ हूंदी आहे। ज़िले इंतिज़ामिया हुजे थी, तालुके जी इंतिज़ामिया हुजे थी, पर अमल नथो थिए, कमु नथो थिए। उन जे पुठियां कहिड़ा कारण थी सघनि था त सिंध हुकूमत पंहिंजे जेको इंतिज़ामी ढांचो आहे उन खां कमु नथी वठी सघे? बिल्कुलु तव्हां सही था चओ। हर को पंहिंजी जान छॾाइण में आहे। हर को चए थो साईं खीर पी छॾियो तव्हां, मुछुनि खे जेको आहे सो जेको खीर लॻो पियो आहे इहो धोई छॾियो। हर को ईअं पियो पंहिंजो जेको एरिया जो ऑफिसर ॿुधाए। हिकिड़ो कंट्रोल रूम थींदो आहे। कंट्रोल रूम हिकिड़ो पंहिंजे CM साहब या मिनिस्टर साहब या सेक्रेटरी साहब जे अंडर में कमु करे, उते पंहिंजो सॼा मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त उहो कंट्रोल रूम माना टोटल सिंध खे कंट्रोल करे, ॿियनि जी ॻाल्हियुनि ते न लॻे। छो साइड अॼुकल्ह जदीद दौर अहिड़ा थियनि मुंहिंजा साईं, तव्हां सैटेलाइट था वठी, इहो ई साॻी मां साॻी ॻाल्हि रिपीट थो कयां, रुगो कंट्रोल रूम ठहे ऐं उनखे रोज़ सीनियर ऑफिसर वॉच करे, जेको बाक़ाइदे जवाबदार हुजे ऐं पंहिंजी जवाबदारी ऑन करे त मूंखे पाणी सिंध मां कढराइणो आहे। उन जे लाइ मुंहिंजे ऑफिसरनि खां छिके कीअं कमु वठिणो आहे। सो इहो जेको तरीक़ो जीअं मूं तव्हां पहिरीं पैरा में ॿुधायो त जेकॾहिं ईअं थियणु थींदो त थी सघंदो। बाक़ी हुनजी रिपोर्ट आहे, हुनजी रिपोर्ट आहे, पोइ सॼो पखिड़ियल रिपोर्टूं आहिनि, इन खे समाए हिकिड़ी सही रिपोर्ट नथी करे। उनजो तरीक़ो बहितर हुअं पवंदो आहे, का जंग थींदी आहे, को तरीक़ो थींदो आहे, हिकिड़ो कंट्रोल रूम ठहंदो आहे, उते बाक़ाइदे डेली रिपोर्ट थींदी आहे त साईं हेतिरनि हिसनि में पाणी बीठो आहे, एतिरी एरिया में बीठो आहे, एतिरे वॉल्यूम में बीठो आहे, बाबा हिते 4 मोटरूं वधीक हणो, बाबा हितां 4 मोटरूं कढी हुते 6 हणो। इहा हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे, हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे जेको हलाइबो आहे। शायदि ईअं आहे अलाए न आहे, मूंखे ख़बर न आहे, पर न आहे त आउं हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि। असांजो घणो ॻाल्हाइण जेको आहे तकलीफ़ थी ॾिए वॾनि साहिबनि खे, पर आउं हथ ॿधी अर्ज़ु कंदुसि त ख़ुदा जे वास्ते के सिस्टम सां पाणी खे कढो, जेके असां चवंदा आहियूं एविकेशन प्लान, उहो टेक्निकल हूंदो आहे, इंजीनियरिंग टेक्निक सां हूंदो आहे। सही। अच्छा, छा था सम्झो मेमन साहब, छा असां वटि टेक्निकल माण्हुनि जी खोट आहे, हिकमत अमली जी खोट आहे, कम्युनिकेशन जी या कोऑर्डिनेशन जी खोट आहे? खाता त मौजूदु आहिनि, ज़रायत खातो बि आहे, इरीगेशन बि आहे, लोकल गवर्नमेंट बि आहे, ऐं जेका ज़िली इंतिज़ामिया आहे उहा बि मौजूदु आहे, फंड्स बि आहिनि, पैसा बि आहिनि, पर छा था सम्झो त असां वटि छा कोऑर्डिनेशन जी खोट आहे, जंहिंजे करे उहे मामला जो उते बीठा हुजनि था ऐं हेतिरो टाइम गुज़री वियो आहे, हिन वक़्त ताईं पाणी निकाल न थी सघियो आहे? मां इहो अर्ज़ु कंदुसि त असांजे मुंहिंजो हिकिड़ो नुक़्तो नियत ऐं महिनत जो फुक़दान आहे। नियत ऐं महिनत जो फुक़दान आहे। जेकॾहिं ही का मां जेका ॻाल्हाई, को मां हिकु इंजीनियरिंग साइंस कोन ॻाल्हाई, खणी आउं इंजीनियर पियो ॻाल्हायां, इन करे आउं चवां थो टेक्निकल आहे। टेक्निकल आहे छाजो टेक्निकल आहे? हिकिड़ो कुदरती ॻाल्हि, पाणी कीअं कढणो आहे, पाणी कढण जो सो, पर नियत कान्हे। वरी असांजे साहिबनि शायदि के सुठा ऑफिसर बि आहिनि, पर घणनि जी अक्सर बदकिस्मती सां नियत बि कोन्हे, महिनत बि कोन्हे, सचाई कोन्हे पंहिंजे जॉब सां, पंहिंजे असाइनमेंट सां। पोइ शायदि सिंध गवर्नमेंट फंड कोन थी ॾे, शायदि का मजबूरियूं आहिनि, पर जेकॾहिं हुजे त इहो कमु ॾुखियो कोन्हे, कमु आसानी सां निकिरी सघे थो। इहो को वॾी का या साइंस जेको रॉकेट कान्हे जेको असांखे सम्झ में नथो अचे। जेको आहे कोऑर्डिनेशन जी बि का ज़रूरत कान्हे। तव्हां हिकु कंट्रोल रूम ठाहियो, तव्हां सैटेलाइट तां इमेज वठो, पंहिंजे इंजीनियर्स खे फील्ड्स में मोकिलियो, उमकू वठो, पाणी जो मिक़दार हिन एरिया में नाथन शाह में अञा घणो रहियल आहे, ॿेड़ में घणो आहे, फलाणे में केतिरो आहे। पर मां वरी ज़ोर थो कयां, ही पाणी पखिड़ियल आहे। ही पाणी जेको आहे बरसाति जो आहे, फ्लड जो, ही दरियारो पाणी कोन्हे जेको बोर्ड मां आयो, पंहिंजे ज़ोर सां आयो, पंहिंजो रस्तो वठी तबाही कंदो निकिरी वियो। न, ही जेको पाणी आहे सो बीठल पाणी आहे बरसाति जो, हिन ते वॾी महिनत खपंदी। वॾी महिरबानी ख़ालिद हैदर मेमन साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, वठूं था ब्रेक।